इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। साथियों, तो मुखातब में इंतहाई अजीम उन्वान से गुफ्तगू बुझी चुका है। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की अजमत शख्सियत या पाक करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सीरत की हैसियत इन बारे में हुए कलिमात बड़ा कीमती चेबा जेके इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजी सही बुखारी में किताब अल-इत्तिसाम बिल किताबि व सुन्नह में और बाब कायम कयो अल इब्तिदा बि सुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में जेके अल्फाज जिक्र कया जिब्रील अमीन पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की जात ना इशारो करे फरमायो हादा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फर्कुम बैनन नास। ये समझो कि क़यामत की सुबह तक हक ऐं बातिल के विच में फर्क करण वाली ज़ात इन मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आ जेको इन जो पैरोकार आ हक जो ताबेदार आ जेको इन जी अदान जो तारिक आ चाहे सारी दुनिया उन्हें के सच्चो चवे पर अल्लाह की शरीयत की नजर में उन्हें जी का भी हैसियत काने का देवानुज़िल अला मुहम्मदिन व हुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम ये वाहिद ज़ात आ जैसे तमाम तर अदान की तफसीर रब ताला का इरशाद फरमाए तो हिंदे हक की नाज़िल हुआ फमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन युहा। मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दे ज़बान दे जुमले जुमले की रब ताला गारंटी दी इन अत्तबिउ इल्ला मा युहा इलैया इन ज़ात अक़दस से कदम कदम की रब ताला गारंटी दी ऐ मुहम्मद करीम अलैहिस्सलाम तमा दुनिया के चो आऊं तो सिर्फ अल्लाह की वही जो पैरोकार पर हाने इन अजीम ज़ात दी अदान सुन्नतन एनर्जी तालीमात संकी निभाए दे इन उन्वान के सामने रखने इंशाअल्लाह नज़ीब इंतहाई इख्तिसार सा अजो की ही निशिश में अलीम सहाबी सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जंदी सीरत तमाम सामो जिक्र कया तो ये समझो कि जो को मौज़ूआ है सीरत सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु है उनकी सीरत इंतहाई तवील आ उनकी सीरत जो सिर्फ एकड़ो हिस्सो तो तुम्हारे सामो जिक्र कया जैमें उन्हनि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की ज़ात सा मोहब्बत जो इज़हार कयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की सुन्नतन सा मोहब्बत जो इज़हार कयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की सुन्नतन ते अमल करने जो जज्बो रखियो सिर्फ इन नुक्ते के सामो रखी करे तन गुजारिशा तुम्हारे सामो जिक्र करिया तो इन्हनि शयुनि खे बयान करण जा मक़ासिद काफ़ी सारा यानी एकड़ो मक़सद दी हुआ हाउ ही तवा
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन अजीम सहाबी सैयदना मुआविया बिन नबी सुफियान रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शख्सियत के उन जी अज़मत के सुञाणियो ऐं उन खां पोइ जेको ॿियो अहम मक़सद आहे हिन मौज़ू खे बयान करण जो सम्झण ऐं सम्झाइण जो ॿुधण ऐं ॿुधाइण जो त ॾिसो हीअ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन्हनि जो ताल्लुक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस सां महज़ लफ़्ज़नि जे हद महदूद कोन्हे को महज़ रस्मी कोन्हे को बल्कि ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकड़ी अदा सां हिकड़ी सुन्नत सां की मोहब्बत रखंदा जेको नुक्तो मूंखे तव्हांखे हिकु भेरो ॿीहर इन पासे मुतवजह करे थो त तव्हां बि पंहिंजे मामलात ते गौर कयो तव्हां बि इन्हनि वांगर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतनि जो क़दर कयो छो त क़यामत जे सुबुह ताईं जे लाइ अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो उसूल बयान करे छॾियो व इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इह्तदौ दुनिया तव्हां खे मोमिन करार दे पर अल्लाह जी नज़र में तव्हां मोमिन तॾहिं तसव्वुर कया वेंदो तॾहिं लेखिया वेंदो जॾहिं तव्हां मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाब जे नक्शे कदम ते हलंदो सारी दुनिया अल्लाह जी रज़ा जी तलबगार आहे पर फरमाई तरफ जो रज़ामंद उन्हनि खे नसीब थींदो वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाब जे नक्शे कदम ते हलिया हाणे उन सहाबा जी अज़ीम जमात मजा सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि जो छा ताल्लुक़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात सां पाक करीम अलैहिस्सलाम जी सुन्नतनि सां केतरी मोहब्बत आहे चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो ही मिसाल मूं तव्हां कई मरतबा ॿुधो हूंदो जेको इमाम बुखारी रहमहुल्लाह सहीह बुखारी जे अंदर किताबुल जनाइज़ जे अंदर बाब कायम कयो अल मौत यौमल इस्नैन सूमर जे ॾींहं जी वफ़ात जो बयान बड़ी मशहूर हदीस आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा इरशाद फरमाईंदियूं इमाम सिद्दीक़ अकबर जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस सां बड़ी मोहब्बत हुई जो बाकी मामलात में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदान जी पैरवी कई हुई सही हत्ता के जिंदगी में जेके आखिरी ॾींहं आया पाण बीमार थी पिया अलील थी पिया बिस्तर आला लते हत्ता के पंहिंजी कमज़ोरी पंहिंजी बीमारी खे ॾिसी करे सम्झी विया त शायदि हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो सफ़र पूरो थियण वारो आहे पोइ टाइम ते अम्मा आयशा फरमाए थी आखिरी ॾींहं खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में सूमर जो ॾींहुं वफ़ात अंगारे जो ॾींहुं आहे सैयदा फरमाए थी त सूमर जे ॾींहुं मूंखां बाबे अबू बकर सिद्दीक़ पुछा कयो अय्यु यौमिल यौम यानी आयशा ॿुधा अॼु ॾींहुं छा जो आहे फरमाए थी मूं ॾिसो यौमल इस्नैन बाबा साईं अॼु सूमर जो ॾींहुं आहे फरमाईंदा इहो ॿुधी करे पंहिंजे ज़ुबान मां कलिमात कढंदा काश हालत बीमारी जी पर सुन्नत सां नबी करीम इस्लाम की ज़ात सां सीरत सां हेॾी मोहब्बत आहे पाण फरमाईंदा इहो ई सूमर जो ॾींहुं आहे जंहिं ते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन दुनिया छॾी वफ़ात कई काश अल्लाह मूंखे बि इन सूमर जे ॾींहुं ते मौत ॾे इहा मोहब्बत आहे पर इन खां पोइ अगरि सहाबा किराम जे अंदरि तव्हां कोई ॿियो मिसाल ॻोल्हणु चाहियो जेको इन जहिड़ो हुजे तो वो तव्हांखे मिलो सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हदीस किताब मुस्नद अहमद में सैयदना मुआविया बिन नबी सुफियान रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन हदीस में हदीस मिलदी जॾहिं उम्र 63 साल दी 63 साल जी उम्र में मथे जा वार चढ़ाती आ दाढ़ी जा वार चढ़ाती आ हिकड़े ॾींहुं माण्हुनि जे विच में खुतबे लाउ थिया ऐं पाण छा पिया फरमाइनि तूफ़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा इब्नु सलासिन व सित्तीन फरमाइंदा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जने वफ़ात कई ही पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र 63 साल हुई वरी फरमाइंदा व तूफ़ी अबू बकरिन जने अबू बकर सिद्दीक वफ़ात कई व हुवा इब्नु सलासिन व सित्तीन जने अबू बकर सिद्दीक वफ़ात की उन्हनि जी उम्र 63 साल हुई वरी अॻियां टियों जुमलो ज़ुबान ते आयो पाण फरमाइंदा तूफ़ी उमर जने उमर बिन ख़त्ताब वफ़ात कई व हुवा इब्नु सलासिन व सित्तीन उन्हनि जी उम्र 63 साल हुई इन्हनि टिनी शख़्सियतनि जा तस्करा करण खां बाद में पाण फरमाइंदा व अनल यौम फी सलासिन व सित्तीन हाणे मुंहिंजी उम्र 63 साल थी चुकी आहे सोच चाहे त मन अल्लाह मूंखे बि इन उम्र में मौत ॾे
ये मोहब्बत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैसा मोहब्बत होंदी आ ये दुनिया जो दुस्तूर आ मानू ने जो वैल्यू तलाश कर दोगा वाह मिसरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो साहबी सैयदना मुआविया बिन नबी सुफियान रज़ियल्लाहु तआला अन्हु हदीस के नाम मुस्नद अहमद हदीस से मुआविया बिन नबी सुफियान जी सीरीज ताबी से बोले फरमाया तो पंज मजलिस में अक्सर छाकदा हा फसालह मन नबी सिहिम मानू का पूजा कंदा हा वे हो मुझे सामू के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस ॿुधायो नबी करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं ॿुधायो दुनिया में जैसा मोहब्बत हुंदी आ मानू उन्हें जो ॻाल्हियूं ॿुधण पसंद कंदो आ दुनिया में जैसा मोहब्बत हुंदी आ मानू उन्हें जा बार बार तस्करा करण पसंद कंदो आ उन्हें जो ॻाल्हियूं करण पसंद कंदो आ ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो वो सहाबी आ जिन सीरत तैयबा ते पढ़ूंगा दुनिया का पसंद कंदा त दुनिया वारा मुखे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं ॿुधाइन पर हिंजे दिल जी तमन्ना हूंदी आ त माण्हू वेहन आ उन्हनि खे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं ॿुधायां मुस्नद अहमद हदीस सैयदना मुआविया बिन नबी सुफियान जी सीरीज नरगो हदीसूं ॿुधाइनि था कई मजलिस में ईंदो पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी सैयदना मुआविया बिन नबी सुफियान रज़ियल्लाहु तआला अन्हु हदीस वजे दो माण्हुनि खे चवंदो आहे हदीसूं ॿुधायो पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं ॿुधायो माण्हू पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं ॿुधाइनि था ॿुधी करे आख़िर में फरमाईंदा तव्हां त सभिनी ॿुधायूं पर वेहो हाणे आऊं थो तव्हांखे ॿुधायां अला अज़ीदुकुम हदीसन समिअतुहु मिनन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां त मूंखे मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो हदीसूं ॿुधायूं ॻाल्हियूं ॿुधायूं पर हाणे वेहो त आऊं मुसलमाननि जो अमीर मोमिनीन वरी तव्हांखे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॻाल्हियूं ॿुधायां ये मोहब्बत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदान सां ॻाल्हियुनि सां एतिरो त अमल करण जो जज़्बो एतिरो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदान ते अमल करण जो जज़्बो अल-अदब अल-मुफ़रद पढ़ो इमाम बुखारी को बाब जो काम करे अल इंबिसातु इलन नास हदीस आनो सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु केड़ी गाल ना कन फरमाया समय तो मिनन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफअनी अल्लाह जदे नबी करीम अलैहिस्सलाम जी गाल मुंबथी जदे नबी करीम अलैहिस्सलाम जी हदीस मुंबे पुगिया फरमाया मूर बुधी कोने हर हदीस पे अमल करे मुझे रब जे दरामो नफो कमायो ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां को मजबूत ताल्लुक फरमाइंदा जने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अल्लाह ताला मूंखे तौफीक ॾिनी मूं अमल कयो मुंहिंजे रब मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसनि जे ज़रिए फ़ाइदो ॾिनो कई यकीन ॼाणो वरी जंहिं नुक़्ते में अञा अॻिते वञो न हे नज़ीम इंसान की नबी करीम सल्लल्लाहु यकीन ॼाणियो हींअर असांखे हिन मुआशिरे में हिननि शयुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे मानू जिन जो संदरो ठगी ते कूड़ ते उहे एड़े अजीम इंसानन जे लाइ पूरी करे तबसरा कन पिया पर जे हिननि जी हकीकतनि जी सीरतुनि ते नज़र कंदो वञो अज़मत भरियूं सीरतूं माण्हू कूड़ बयान कंदे ख़ुदा की बान असांजे माशरे में सच बयान करण वारा पुटी विया कॾहिं हदीसनि जे किताबनि मां मुस्नद कुतुब खे साम्हूं रखी करे हिननि माण्हुनि जी सीरत ते पढ़जे केॾा क़दम था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदान ते सुन्नतन ते एतिरो अमल करण जो जज़्बो आहे यकीन ॼाणियो हिकिड़ी हदीस रखंदा वञो हिन माण्हू जो अमली जज़्बो ॾिसंदा वञो तव्हांजो ज़मीर गवाही ॾींदो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साहब त सभु आला आहिनि पर ही आला असहाब में बि आला ज़ात आहे हदीस किताब अल मुस्नद सुनन नबी दाऊद में किताबुल इमारा में हेमा सा बाब कहन के बाब मा यलजिमुल इमाम हदीस आंदो अमीरुल मोमिनीन हा अल्लाह ताला को रोज को वकार को मकाम दिनो हो काफी मानू इंदे लहराइंदा हा वेंदे लहराइंदा हा गालियों कंदे लहराइंदा हा हदीस वजे तो तिकड़े मानू के सामने जी करे एकड़ी हदीस बुधाई पाण ते लगा हदीस बुधाइण वाला अमीरुल मोमिनीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना पाण फरमाइंदा ओ अमीर ओ सरपरस्त हो जिम्मेदार जेका मानू परे मानू उनते पूजी कोंदा सकन मानू उनका परे रहंदा मानू जी गाल बुधी न तो सके एड़े किस्म जे अमीर जे नबी करीम ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला वरी एड़े मानू जे ए पांजे विच में हिजाब दी छड़ी रब जी वरी उने जी कोन बोलंदो हदीस में दे दो ये हदीस बयान करने वाले बयान करे मस कई पान एकड़े मानू के घुराए करे हुक्म ॾिनो पान घर में तो जी ड्यूटी हिकड़ी आ ओ जी ड्यूटी है तो तू मानू जे विच में रह मानू जा मसला बुधी मो वटि खड़ी अच तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस से अमल थी वने ये नबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम मौजूद कि हदीस के सदे में इमाम अहमद बिन हंबल मुस्नद अहमद में
सैयदना माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी हदीस में ये हदीस मुबारक आदि हिकड़े ईए जो पानी मजलिस में आया किबार सहाबा रज़ियल्लाहु ताला अन्हु अजमईन बैठा ही सैयदना माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु ने मजलिस में आया तो वेठल मानो इस्तिकबाल में उठन लगा बाग उठया ऐं बाग उठण वारा हा जेको मानो उठण वालो हो उन्होंने पानी इशारो करे फरमाया इजलिस अल्लाह जा बेन वेही वन छाजेला समय तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सरहु अन यतमसल लहुर रिजालु क़ियामन फलयतबव्वा मक़अदहु मिनन नार फरमाइंदा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जर खामुदो अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो पान फरमाइंदा दुनिया में जेको माण्हू इने शे जी ख्वाहिश कंदो वा इने शे जी तमन्ना कंदो वा जिथे वने माण्हू ने जे इस्तक़बाल में बीठा हुजन पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया जेको इने ॻाल्हि के पसंद करे उहा पंहिंजी जाए जहन्नम में समझे खबरदार अज खां बाद में मुआविया बिन अबी सुफियान जी आमद जे वक़्त तव्हां मां केर बि उथे न तो रसूलुल्लाह जी तालीम जे खिलाफ आहे हम कहे वञो नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हदीस किताब मुस्नद अहमद में हदीस मुआविया बिन अबी सुफियान जी सीरीज में मेरा हदीस मुबारक का मिलती कि माण्हुनि खे नमाज़ पढ़ाई ॿी रकात खां पोइ जेको तहयात कबो आहे उहो तहयात विसरी वेंदो यूं थी विया ये ना उथन लगा पोयां अगले माण्हू सुभान अल्लाह चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह और ये सोच हुई मुसलमान अमीरुल मोमिनीन का तशहुद रजी वियो आहे हाणे पोयां तस्वीर जमात वेही वञनि तशहुद पढ़नि पर पाण तवजो कोन ॾिनो उथी विया हदीस में 4 रकातूं पूरियूं करे सलाम वराए करे वेठा पाण फरमायो अल्लाह जबाना ऐं जेको न वेठसि इहो इने जे लाइ विच मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम आहे पूरी हदीस बुधाइंदा पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा मन नसिया शैयन मिन सलातिही फलयस्जुद सजदतैन व हुवा जालिसन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो जकर तमाम को माण्हू नमाज पढ़े तो उन्हें के नमाज जे विच वारो तशहुद या काविश रहजी वने विसरी वने तो बोले कि बीहर मोटन की जरूरत कोने आखिर में माण्हू जो खपे त सजदा सहवजा कई करे करे अज जेको मु अमल कयो इहो बिस्मिल्लाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे हता गडी इसमें दो मुस्नद अहमद के अंदर हदीस मुआविया बिन अबी सुफियान जी सीरीज में फरमाया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने के हिंजे के इब्तिदाई खुतबा बुधा उन्हें खुतबे में बुधाऊं तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबे में ही हदीस पढ़ी मैं युरिदिल्लाहु बिही खैरन युफक्किहु फिद्दीन अल्लाह ताला जे बाने सा भलाई जो इरादो कंदो बा अल्लाह पाक एड़े बाने के दीन जी समझ दींदो बा दीन जी सोच दींदो बा फहम दींदो बा अगर बयान करने वालों ताबी सगुर फरमाए तो इन मानो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के मिंबर पे खुतबे के दौरान ये हदीस पढ़ते थी नबी करीम अलैहिस्सलाम के अदान साइडो ताल्लुक हुयो सुन्नत रसूल साइडी वाबिसगी हुई उन्हें का बाद में सा इस तरह से सैयदना मुआविया बिन अबी सुफियान रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे ज़माने में के खुतबा देना इल्ला माशाअल्लाह को खुतबो न होंदो जे में यह हदीस न पढ़े नबी करीम इस्लाम के डिठो तहियो करे छड़ियो जे खुतबे में नबी करीम इस्लाम जी हदीस पढ़िया तो हाने हर खुतबे में नबी करीम इस्लाम जी हदीस पढ़िया यकीन जाने उन जी सीरत में वञो तो भी तरीन उनवाना कई हदीसूं नबी करीम इस्लाम जो अदाऊं सामो ईंदियूं हूं उन ते अमल जो जज्बो हूंदो पर एतिरो तो मज़ीद जज्बो हूंदो अगर कंहिं शइ जी ख़बर न हूंदी हुई माण्हुनि खां मालूम कंदा हा शहर वारन का मालूम कंदा हा इलाके वारन का मालूम कंदा हत्ता कि तमा दिसदो कि माण्हू जो नबी करीम इस्लाम जो सुन्नतन सां छा ताल्लुक आहे अगर रहनुमाई न मिलंदी ही तो दुनिया जे कुंड कुर्छ में रहंदड़ उलमा का पूजा कंदा हा ते हिन बारे में नबी करीम इस्लाम जी तालीम चाहे एडो नबी करीम इस्लाम जो सुन्नतन सां मज़बूत ताल्लुक इमाम मालिक रहमहुल्लाह बने होता इमाम मालिक में किताब तलाक में देखो बाब क्या के बाब मा जा फिल अक़रा और जाने के मखसूस यामन माहवारी जा उन्हनि के बिचेरे तो इनके पाकाई जा दीवन इन बिनी जे ले लफ़्ज़ इस्तेमाल थे तो उन्हें जो बयान एवं सब की हदीस आंदी फिर चक्कर इए जो सैयदना मुआविया बिन अबी सुफियान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने में एकड़े माण्हू पंहिंजी घरवारी के तलाक ॾिनो तलाक ॾियण खां बाद में शरई उसूल आहे तो तकरीबन ये समझो तो 3 महीनन ते या 3 महीनन जे अंदरो अंदर उन जी इद्दत आहे उन इद्दत के दौरान अगर को माण्हू उन सागी घरवारी सां रुजू करे
उनके वापस आने पंहिंजे घर में पाण वटि रखाए त शरण गुंजाइश मौजूद आहे। 3 महीना हुन वटि रुजूद मौजूद आहे। उन माण्हू हिकिड़ो तलाक ॾिनो, तलाक खां पोइ 1 महीनो गुज़री वियो, 2 महीनो गुज़री वियो। हदीस में जे दोस्त को 3 महीनो हुयो, उन 3 महीने जो इख्तिताम हुयो जो औरत जा जेके 3 मखसूस ॾींहं हुया उन्हनि जी बिल्कुलु तकमील करण वारी कुदरत जो अजीब इत्तिफाक तलाक ॾियण वारो मर्द फोत थी वियो। हाणे हिकिड़ो सुवाल साम्हूं आयो ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिन माविया बि अबी सुफियान रज़ी अल्लाह ताला अन्हु रुगो सहाबी कोन्हनि, पंहिंजे ज़माने जा वक़्त जा अज़ीम आलिम आहिनि। हिन जो इल्मु एतिरो आहे त सही बुखारी पढ़ो, किताबुल इल्म पढ़ो, बाबु कौली सल्लम पढ़ो, अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से अब्दुल्लाह बिन अब्बास ने दुआ करी, अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब, अल्लाह अब्दुल्लाह बिन अब्बास के इल्म अता फरमा, कुरान जो इल्म अता फरमा, हिनके अजीम आलिम बना। जे माण्हू ने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं कयूं हूं। हदीस साॻे किताब सही बुखारी जे अंदर किताबुल मनाकिब जे अंदर बाबु ज़िक्र माविया तबनी सुफियान जे अंदर तव्हांखे हदीस मिलदी। सन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा से माविया बिन सुफियान के बारे में चवंदा हा ये रुगो आलिम कोन, इन्नहु फकीहुन बे उम्मत जा अज़ीम फकीहन, न सिर्फ आलिमन बल्कि उन इल्म जो फहम रखण वारा, पर छा त अल्लाह जे दीन जो कदर आ, सीने में अल्लाह जो डप आ, अल्लाह जी शरीयत के मामले में केतिरो एहतियात आ। अॼु हिकिड़ो नओं वाक़ियो पेश आयो, तलाक थी, 1 महीनो गुज़रियो, 2 महीनो गुज़रियो, 3 महीने में तलाक ॾियण वारो माण्हू फोत थी वियो। इज्जत अञा हलदड़ हुई। सवाल पैदा थियो त हाणे इन मरण वारे, फोत थियण वारे, इन तलाक ॾियण वारे माण्हू जे माल मां हिन औरत खे वरसो तरको मिले या न मिले। हिकिड़नि माण्हू रायो ॾिनो त तलाक थी चुकी आहे। जॾहिं तलाक थी वई हाणे छाजो वरसो तरको आहे, कोन्हे को। ॿिया पासे ॿिया माण्हू चवण लॻा अञा त इज्जत हली पई, अञा त निकाह क़ाइम हो, अञा जेकॾहिं ही माण्हू रुजू करे हा त जी घरवारी हुई, माना त निकाह क़ाइम हो। वक़्त जो अमीरुल मुमिनीन अज़ीम फकीह करीम सहाबी खुद सोचो मामलो समझ में न आयो, पंहिंजे दोस्त अहबाब और यार सभिनी खां मालूम कयो कि सारे हिन मां ई कान मिली। ये अल्लाह जे दीन जो कदर आहे, ही सीने में अल्लाह जो डप आहे, अल्लाह जो दीन जेका अमानत आहे हिन खे अमानत सम्झंदा। हाणे एतिरे मसले जे लाइ हाणे मौजूद किथे आहिनि शाम जी सरज़मीन ते, हाणे कासिद खे घुराईंदा, कासिद आयो, हाणे फरमाईंदा ख़त लिख, केॾे लिखां? ख़त लिख सैयदना ज़ैद बिन साबित दा, ज़ैद जी रहाइश किथे आहे? मदीने तैयबा में। हाणे फरमाईंदा ही ख़त लिख, ही मसलो लिख, ही मसलो लिखी करे वञी करे सैयदना ज़ैद बिन साबित खां पुछा कर त हिन बारे में अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी तालीम छा आहे। हिकिड़े मसले जे लाइ हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾांहुं सवार पंहिंजी सवारी ते, उठ ते, ॾाची ते, घोड़े ते निकितो आहे, हिकिड़े मसले जे लाइ ही दीन सिखण वारे सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जज़्बो आहे। हदीस में जो सरहदूं तब्दील कदे कासिद सैयदना ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि पहुचे थो, ही सवाल पेश करे थो त हिन बारे में तव्हां शरई रहनुमाई ॾियो। हाणे का जवाब लिखी करे मोकिलींदा, वही बरियत वहुव बरियुन, जो निकाह ख़त्म थी चुको आहे, मर्द भी बरी आहे, औरत भी बरी आहे, ला तरिसहु वला यरसुहा। विरासत के मसले में तव्हांखे मालूम हुअणु घुरिजे त इन सूरत में हिन औरत जो को बि हक़ कोन मिलंदो, को बि वरसो कोन मिलंदो, हिन जो वरसो आहे ई कोन्हे को। और कदा हलो केॾी अल्लाह जे दीन खे क़दर था ॾियनि, केॾी मामलात में एहतियात वारी वाट अख़्तियार था कनि। इमाम मालिक रहमहुल्लाह हिकिड़ो अहिड़ो ॿियो बि वाक़ियो ज़िक्र कयो जेको ॾसे थो त हिन मर्द मुजाहिद जे सीने में जेका धड़कंदड़ दिलि आहे हुन में केॾो क़ुरान जो क़दुरु आहे, केॾो सुन्नत जो क़दुरु आहे, केॾो अल्लाह जो डप आहे, केॾो त अल्लाह जी दीन खे अमानत था सम्झनि। इमाम मालिक रहमहुल्लाह किताब होता इमाम मालिक में किताबुल क़ज़ा में हिकिड़ो बाब क़ाइम कयो त इन फ़ैसिले जो बयान फीमन वजदा रजुलन इमरातहु, उन माण्हू जो बयान जंहिं माण्हू पंहिंजी घरवारी खे के धारे मर्द सां ॾिठो, हाणे छा करे, छा शरई हुकुम आहे, उन जो बयान। सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने में केस खणी आयो, पर नए क़िस्म जो केस हुजे। केस कहिड़े क़िस्म जो हुजे, हिकिड़े माण्हू खे आंदो वियो त ही कातिल आहे,
तफसील पुछा कयूं ॿुधाइण वारनि ॿुधाया त ही कातिल इन सूरत में आहे, हिन पंहिंजी घरवारी खे बि क़त्ल कयो, उन सां गॾु हिकिड़ो माण्हू हुयो हिन उन खे बि क़त्ल कयो ऐं मथां इन माण्हू इहा ॻाल्हि कई कि हिन जा मुंहिंजी घरवारी सां ग़लति तालुकात हुया, इन्हनि खे मूं ग़लति हालत में ॾिठो ऐं मूं इन्हनि खे क़त्ल करे छॾियो। हाणे अहिड़े क़िस्म जो वाक़ियो सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जेका करे कोन थियो, या जेके मौजूद उन इलाके जा माण्हू हुया हुननि खे गर्दा करे तव्हां ॿुधायो हिन मामले में तव्हांजी रहनुमाई चाहे। सभु चवण लॻा असांखे हिन मामले में का रहनुमाई कान्हे का। अल्लाहु अकबर, क़ुरान जा क़दरदान, सुन्नत जा क़दरदान, शरीयत जा क़दरदान, वक्त जा अमीन, तॾहिं त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम केॾा सुहिणा जुमला इरशाद फरमाया। हदीस सैयदा मुस्नदुल बज़ार में सैयदना अब्दुल्लाह बिन बुसर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी हदीस में नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया फइन्नहु कवियुन अमीन। ही मुआविया अमीन इंसान अमानतदार, ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेके जुमला कया इन्हनि ॻाल्हियुनि जे करे। हाणे इन मसले जे लाइ पाण पुछा कयूं हाणे छा करे, किथां रहनुमाई न मिली, माण्हू मौजूद आहे, गिरफ़्तार आहे, पर हाणे फ़ैसिलो ईअं ॾिबो ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम आहे, शरीयत जी तालीम आहे। जॾहिं मामलो सम्झ में न आयो साॻी सूरत हाल पाण कासिद घुरायूं, कासिद आयो पाण फरमाईंदा वेह तोखे ख़त लिखायां, इहो सवाल लिखी करे काॾे खणी वञा, फरमाईंदा सैयदना अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला अन्हु जन वटि खणी वञ। नबी करीम अलैहिस्सलाम जो अलीम सहाबी आहे, वक़्त जो अज़ीम आलिम आहे, पर अबू मूसा अशअरी खे इहो बि चवंदा अबू मूसा जे ही मसलो तोखे सम्झ में न अचे त अली उल मुर्तज़ा खां पुछा कर, हिन मामले में नबी करीम अलैहिस्सलाम जी तालीम चाहे, शरीयत जी तालीम चाहे। हदीस में जे तो सवाल करण वारो वो कातिब ख़त लिखी सवाल लिखी फिर अबू मूसा अशअरी वटि वियो। अबू मूसा अशअरी ही सवाल आहे, पर सवाल पढ़ियो पर में जवाब मूंखे बि कोन अचे, पर अॻियां जेको ऑप्शन आहे सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु उन सां मुलाक़ात करे साॻियो सवाल खणी करे सैयदना अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला अन्हु सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि आया। ऐ अली ही सवाल आहे, पाण सवाल ॾिसी करे फरमायूं क़त्ल वारो मामलो त पोइ आहे, उनखे पोइ बुलाइबो। पहिरियां त इन माण्हू खां पुछा कयो तो जेका इन मर्द ते इन औरत ते तोहमत हई आहे, थोड़ा चार गवाह आहिनि, पहिरियां इन तोहमत जो फ़ैसिलो कबो, क़त्ल वारे मामले खे पोइ निबड़ींदासीं। जेकॾहिं इहो माण्हू गवाह पेश नथो करे पहिरियां ते तोहमत जी सज़ा लॻंदी। ही नबी करीम अलैहिस्सलाम जी तालीम आहे, ही दीन जो फ़हम आहे। इन्हें दे पहिरियां तोहमत जी सज़ा लॻंदी, तोहमत जी सज़ा खां बाद में पोइ क़त्ल जे मामले खे निबड़ियो वेंदो। दादा सम्झो हेॾा वक़्त जा फ़क़ीह आहे, वक़्त जा आलिम आहे, हिकिड़ी शइ जन कन आहिनि छा त रसूलुल्लाह जी तालीम चाहे, वो हता के नंढा मसला असांजी सोच में हक़ीक़त थी आहे। शरीयत जो को बि मसलो नंढड़ो कोन्हे। शरीयत किथां आई आहे? आसमाननि तां आई आहे। कीअं आई आहे? वही जे ज़रिए आई आहे। वही जा छाप सामन रब सी जेकर अपने पैगंबर सां कलाम करे, हिकु इहो तरीक़ो पैगंबर के दिल में विझे, ॿियो तरीक़ो फरिश्ते के असल सूरत में मोकिले, टियों तरीक़ो फरिश्ते के इंसान जी सूरत में रवानो करे, चौथों तरीक़ो हिकिड़े दीन जे मसले जे लाइ इन्हनि तक़सीम अक़साम वञा के तरीक़े अल्लाह अर्शन तां नबी करीम इस्लाम ते वही नाज़िल कई आहे। हाणे तव्हांखे आऊं तव्हां गौर कयूं, हर दीन जे अमर जे लाइ अल्लाह एॾो इंतज़ाम कयो आहे। हाणे कीअं थो थी सघे जो आऊं तव्हां चऊं त शरीयत जो ही मसलो नंढो आहे? सहाबा किराम नंढो कोन ॼाणींदा। हता कि तव्हां बुखारी पढ़ो, किताबुल वुज़ू पढ़ो, बाब गस्लिल क़दमैन फिन नालैन पढ़ो। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जे पेरनि में जेका चप्पल पातल आहे, पुछण वारे पुछो सतई आम मसाइल जे लाइ एॾी गुफ्तगू आहे, एॾी मेहनत आहे। हिन बारे में नबी
हुआ इनकी पैरवी के मिसाली एक नमूनो करार न हुआ एक वो मालूम है क्या मामला जाए थे पर इन्हें मामले में या सोच जा नबी करीम ने सलात उसका नमाज के बाद तो पता ताकि जब चिल्लाई में बनो इन्हें मसले की एडी बड़ी नजर का निसंदा सही बारी पढ़ो किताब सलात पढ़ो इमाम बुखारी बाप कान करो तो नमाज के बाद में जिक्र जो बयान इन्हें सादी हदीस की तकरीर करो दुरुस्त तलाश करो हदीस से दीगर कुतुब में बोलो बड़ी हकीकत साथ होगी तो एक ने मसले देला नमाज का बाद में अस्कार केड़ा कर गुजर साहब इकराम के करे बुझायो के साहब केड़ी तो बुझाई के साहब केड़ी तो बुझाई लेकिन बुझाण वाले बुझायो इन्हें मामले दी अन्या मजीद मालूमात है के बता सैयदना मुगीरा बिन शुबा अल्लाह ताला लेकिन वक्त मौजूद कौन कितने मौजूद है खबर पे फलाने इलाके में इन्हें इलाके में पर काजी खुदा के समय लिख अरे पार लिखन का या लिखना है क्या बनो मेरा भी खुदा की बाबू ताला कुदरत उन्होंने काम उठा करे जो नबी करीम अलैहिस्सलाम नमाज का बाद में केड़ी कौम पढ़ता आगे जिस दो इतने मसले तेरा तहरीर लिखी हुई सवालनामा तैयार करे हुए उन्हें के खड़ी करे सैयदना मुगीरा बिन शुबा रज़ियल्लाहु तआला अन्हु को चाहे दो अमीर मोमिनीन पूछना चाहता तो नमाज के बाद में केड़ा अस्कार करे गुना दुआ के बारे में रहनुमाई मिली हुई पर अन्या का मजीद दुआ आगे और बताएं तो अन्या आगे ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका ला लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्ली शैइन कदीर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हें दुआ का करो करे की दुआ नमाज के बाद में पढ़ता है ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका ला लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्ली शैइन कदीर इन्हें दुआ करो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज के बाद में इन्हें दुआ का करे की दुआ पढ़ता है अल्लाहुम्मा ला मानिअ लिमा आतई व ला मुअतिय लिमा मनात व ला यनफउ बिल जद्द मिनकल जद्द लिहाजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरो लगाओ हुए हदीस किताब सूरह दाऊद में किताब सलात में बाब इदा वाफका यौम जुमा यौम ईद कौन सारी वजात मिली इस बारे ये जो मनफत में हेरे फकीर हेरे आलिम की मौजूदगी में इस चक्कर ईद बनायो जुम्मे जे दी अल्लाह ताला ने हाल हर फतवे से सहन से जोर नहीं चंगा ने जवाब कुरान की आयत हवाले से कहते कि हिंद दीन जा सुनाव होया पूजा तमा जा सुनाव होया कितने कदर मानू का पूछा दा कर मिलाना तू बता मिलाना तू बता मिलाना तू बता